सियालकोट में श्रीलंकन शहरी प्रियंका कुमार जी जान बचाइण जी कोशिश कंदड़ क़ौमी हीरो के वज़ीर आज़म इमरान ख़ान जो सलाम। हुन चयो त मलक अदनान खे ॾिसो हिकु इंसान हैवाननि जे साम्हूं बीही रहियो। मलक अदनान जहिड़ी रीति श्रीलंकन शहरीअ जी जान बचाइण जी कोशिश कई, उन्हीअ ते फ़ख़ुरु आहे। मलक अदनान खे तग़मे शजाअत योम पाकिस्तान ते ॾिनो वेंदो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां कमांडर किंग हमद यूनिवर्सिटी अस्पताल बहरीन जी मुलाक़ात। आर्मी चीफ चयो त पाकिस्तान जो बहरीन सां मज़बूत दिफ़ाई सफ़ारती ऐं इक़्तिसादी तालुक़ात खे घणी अहमियत ॾिए थो। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जो कराचीअ में पुलिस हथां 16 सालनि जो नौजवान जी हलाकत ते रद्द अमल। हुन चयो त उन खां पहिरियां सिंध जे बहादुर छोकिरे नकीबुल्ला मसूद जी रत सां होली खेॾी वई। हुकूमत सिंध खे उहे क़त्ल दॿाइण न ॾींदासीं। समूरे मुल्क जीअं शहीद बेनज़ीराबाद में पिणु अॼु वोटरनि जो क़ौमी ॾिहाड़ो मल्हायो वियो। उन सिलसिले में रीजनल इलेक्शन कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद परवेज़ अहमद कलोड़ो ऐं डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पावर जी अॻुवाणीअ में डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर ऑफिस खां शिराज चौक ताईं हिकु आगाही रैली कढी वई, जंहिंमें वोटर एजुकेशन कमेटी मेंबरनि, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन गुलाम अब्बास गोराओ, फरहाना नाज़ सिद्दीकी, ख़ालिद उमर आराई, शबाना नाज़ सिद्दीकी, डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर मुस्लिम फारूक, अवैस कुरैशी, कलीम जट, मसरूर मेमण समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसरनि ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे नुमाइंदनि ऐं शागिर्दनि वॾे तइदाद में शिरकत कई। रैलीअ जे इख़्तिताम ते मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे रीजनल इलेक्शन कमिश्नर परवेज़ अहमद कलोड़ो ऐं डिप्टी कमिश्नर आमिर हुसैन पावर चयो त पूरे मुल्क में अॼु वोटरनि जो क़ौमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे, जंहिंजो मक़सदु वोटरनि खे पंहिंजे वोट जी अहमियत बाबति आगाही फ़राहम करणु ऐं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करणु आहे। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पावर ॿेले खाते जे अमलदारनि खे हिदायतूं ॾिनियूं त नवाबशाह शहर खे ख़ूबसूरत बणाइण ऐं माहौल खे आलूदगीअ खां पाक करण लाइ शहर जे अहम रस्तनि जे ॿिन्ही पासनि खां वणकारी मुहिम शुरू करण जी हिदायत खां पोइ ॿेले खाते जे सोशल वेलफेयर फॉरेस्ट पारां नवाबशाह सकरैंड रोड 0 पॉइंट खां शहर ताईं रोड जे ॿिन्ही पासनि खां ॿियनि ॿूटनि समेत खजूर जा वण लॻाइण शुरू कया आहिनि। उन सिलसिले में डिप्टी कमिश्नर आमिर हुसैन पावर 0 पॉइंट ते पहुची वणकारी मुहिम जो जाइज़ो वरितो।